खिपरोज में अरब शिकारनि खिलाफ़ एहतजाज ते ॻोठाणनि खिलाफ़ दाख़िल थियल केस जी ॿुधणी थी आहे। पुलिस एहलकारनि जा वारंट जारी थिया आहिनि। अदालत हाज़िरी ते न ईंदड़ 31 पुलिस एहलकारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अदालत पारां खिपरो ऐं खैरपुर जे 31 पुलिस एहलकारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। खिपरो खां अरब शिकारियुनि खिलाफ़ एहतजाज ते ॻोठाणनि खिलाफ़ दाख़िल थियल केस जी ॿुधणी थी आहे। पुलिस एहलकारनि जा वारंट बि जारी थिया आहिनि। अदालत हाज़िरी ते न ईंदड़ 31 पुलिस एहलकारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ में ॾींदासीं त अदालत पारां खिपरो ऐं खैरपुर जे 31 पुलिस एहलकारनि जी ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। खिपरो मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर पीरबख्श राजड़ खां। जी पीरबख्श, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अच्छे थर जे कोट जुबो वारे इलाके में अरब शिकारियुनि जे मुलाज़िमनि पारां थर जे माण्हुनि सां पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज करण जे ॾोह ते 45 माण्हुनि ते केस दाख़िल करण ऐं कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करण ऐं अच्छे थर जे ॻोठणनि ते पुलिस चढ़ायूं करण माण्हुनि खे गिरफ़्तार करण खिलाफ़ दाख़िल एडिशनल सेशन जे खिपरो जी अदालत में केस जी हाज़िरी ते न अचण सबबि खिपरो जी अदालत खिपरो ऐं खैरपुर मीरज पुलिस जी 31 पुलिस एहलकारनि खे खिपरो जी अदालत ज़मानत जोगा न थियण जो गिरफ़्तारी वारंट जारी कंदे खेनि 18 जून ते ज़मानत कराए अदालत में हाज़िर थियण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत डिप्टी इंस्पेक्टर जनरल सखर खे पिणु सख़्तु हिदायत कई आहे त पुलिस अमलदारनि खे हाज़िरी खे 18 जून ते यकीनी बणायो वञे, जंहिंमें SHO सोराह ऐं 18 पुलिस खैरपुर जा एहलकार शामिल आहिनि, जंहिंमें अॻूणो DSP खिपरो पीर रखियो, अॻूणो SHO पेरूमल गुलज़ार मरी, मंज़ूर हुसैन सोराह ऐं गुलाम कादिर शर समेत ॿिया शामिल आहिनि। जी वॾी महिरबानी पीरबख्श राजड़ तफ़सील ॾियण जे लाइ।